अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु हिन वीडियो में ॿुधाईंदुसि ॾामस तकरार जे बारे में। दोस्तों छा तकरार में छा थियण वारो आहे। दोस्तों हिन खां पहिरियों मां गुज़ारिश कंदुसि त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों हलूं था ड्रामे जी तफ़सीली तरफ़। दोस्तों छा नवाब खान जो मौत थियण वारो आहे। जी हा दोस्तों, नवाब खान जो मौत अनक़रीब थियण वारो आहे त नवाब खान जे पोयां बाहि थियण वारी आहे। बावल सिजावल मीर हिकु थी विया आहिनि। दरिया ख़ान सिजावल बावल खे चवंदो त तुंहिंजो दुश्मन पोइ आहे, मुंहिंजो दुश्मन पोइ आहे। ॿई पाण कटे नवाब खान खे सज़ा ॾींदासीं। ॿिए तरफ़ मूसा चवंदो सिजावल खे त न, सिजावल ख़ान त को तव्हां मुंहिंजो न आहे, मुंहिंजो ऐं मीर जो बि वॾे में वॾो दुश्मन आहे। असां बि तव्हां सां गॾु आहियूं। दोस्तों नवाब खान चवंदो वक़्त खे त तव्हां छा करे रहियो आहीं। हाणे त हू दुश्मन हिकु थी विया आहिनि ऐं अनक़रीब पंहिंजे क़रीब अचण वारा आहिनि। हाणे कुझु करणु घुरिजे। दोस्तों अॼोके वीडियो में जीअं असांजी वीडियो पसंदि अचे त असांजी वीडियो खे लाइक शेयर ज़रूरु कंदा ऐं सब्सक्राइब कंदा। दोस्तों जीअं त तव्हांखे न्यू वीडियो असांजो पहुची